नासिन गोलारची में लॉकडाउन बावजूद बेएहसास किफ़ालत सेंटर ते औरतुन जी पीह रही। इन हवाले से तफ़सील बुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर नासिर अंजुम। जी नासिर। जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आया नादरा सेंटर गोलारची के बाहर, जिते अमी आवाम जो वॾो रश ॾिसो पिया। आवाम के बुधाईंदो हलां त एहसास किफ़ालत सेंटर के जरिए जेके तालुके गोलारची जा जेके मुख़्तलिफ़ नंढा वॾा शहर आहिनि, तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे उहो 22,000 खां वधीक जेके मुस्तहिक़ आहिनि, उन्हनि में एहसास किफ़ालत के जरिए जेके 12,000 रुपया फ़ी माण्हुनि खे ॾियणा हुआ। इते गुज़िरियल 2 हफ़्तनि खां जेको एहसास किफ़ालत सेंटर गोलारची जारी आहे, जिते जेके 2,000 खां वधीक अहिड़ी औरतूं हुयूं, मुस्तहिक़ औरतूं हुयूं, जिन्हनि जो थंब जेको आहे मैच न पियो थियो। जंहिंखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान खां पोइ जेको आहे नादरा सेंटरनि खे फ़ाल कयो वियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे गोलारची में नादरा सेंटर जेको आहे उहो हले पियो। हिते 2,000 अहिड़ी औरतूं जिन्हनि जो थंब मैच न पियो थिए, उहे हिते आया आहिनि। पर अफ़सोस जो की ॻाल्हि आहे त हिते जेको आहे नादरा जे तरफ़ां या इंतज़ामिया जे तरफ़ां के बि क़िस्म जो को सहूलियतुनि जो जेको आहे बंदोबस्तु न कयो वियो आहे। हिते गर्मी जेको आहे उहो 40 डिग्री ते आहे। हिते वॾो अंग जेको आहे ॿारनि जो मौजूदु आहे। हिते न वेहण जो बंदोबस्तु कयो वियो आहे, न ई जेको आहे हिते साया जो बंदोबस्तु कयो आहे। माण्हू हिते तमामु घणा परेशान आहिनि। अचो त असीं माण्हुनि सां ॻाल्हायूं। त होॾां वञो, हुते वियासीं, होॾां पैसा अची विया न, अंगूठे ई सही नथी लॻे। हाँ सही लगे तो असांखे पैसा मिलन। हिते अचूं त हिते लठ जी भुग लगी पई आहे। पुलिस वारी बीठी आहे, माइयुनि खे मारे पई। इज्जत आहे, बस सबको इज्जत वारो आहे। ग़रीबत अल्लाह ॾिनी आहे, इज्जत कोन विञण लॻाया। ब्लैक लिस्ट में असांजा पैसा अचे कोन था। हिते चवनि था हिते नादरे में वञो, नादरे वारा असांखे सही कोन था करनि ॾे। पर हाणे ख़बर किथे सही थींदो, उहो असांखे सम्झायो त असीं उते सही करायूं। असां आवाम तमामु रुली रहिया आहियूं। असांजो को जहिड़ो धणी साईं कोन्हे, न पिंडाल न पाणी आहे, न छा आहे। रोज़ा था माण्हू हिते खणी पुलिस वारे कंहिंसां ॻाल्हाए त लच्छू बाग़ ते माण्हू माना ज़ख़्मी पिया थियनि। जी अवां माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते माण्हुनि जो इल्ज़ाम आहे, हिते जेके लेडीज़ हुई, जॾहिं असांजी हुननि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त हिते जेके लेडीज़ पुलिस एहलकार मुक़ररु आहिनि, उहे लेडीज़ पुलिस एहलकारनि जे तरफ़ां जेके मुस्तहिक़ औरतूं आहिनि, उन्हनि मथां तशदुद कयो पियो वञे। हिते जेके 2,000 खां वधीक जेके मुस्तहिक़ आहिनि, उन्हनि जो मुतालबो आहे त हिते नादरा सेंटर में जेको आहे सहूलियतुनि जो बंदोबस्तु करे सिस्टम के जो है बेहतर नमूने से ऑपरेट किया वञे, तो जी इन जो मसलो हल थी सके। जी